अचे बाबा वो क़यामत कदी कायम जैसे वो गायब आहे पंहिंजी मर्ज़ी सां ईंदो न जॾहिं अचे क़ुर बि खणी वियो मां चयो हाणे जो अमेरिका वञनि दावत जो इस्लाम जी त असां चई सघूं था त अमेरिका जो सदर पुछे अबा तव्हां छा कहिड़ी शइ ॾे सॼो था असां चवंदासीं क़ुर ॾे सॼूं था न कहिड़े नबीअ ॾे असां मोहम्मद करीम अरबी जे हुनजो तरीक़ो छा हुन निज़ाम कीअं हलायो चवंदासीं अबू बकर उमर उस्मान जो निज़ाम लिखियो पियो आहे हुन सॼो कानून सां मुल्क हलाए हिन इस्लाम खे ऐं हिन खां जो कुझु आल तशय्युद वारे खां अब छा ॾे सॼो था त किताब उहो खणी वियो इमाम खां अब छा थियो नबी गवर्नमेंट हलाए थी न हुन खां पोइ अबू बकर कब्ज़ो करे वियो उहो बि नाहक ते उमर कब्ज़ो कयो उहो बि नाहक ते उस्मान कब्ज़ो करे वियो उहो बि नाहक ते ज़ोरी गवर्नमेंटूं घुरे विया इंसाफ़ जी ॻाल्हि न अबू बकर वटि न उमर वटि पोइ तव्हां दावत छाजी ॾियो था दीन जी न किताब तव्हां वटि न नबीअ जा शागिर्द तव्हां वटि न नबीअ जी सम्झ तव्हां वटि पोइ छाजी दीन जी दावत आहे छा खाई कंदा बसि नंढो कुंडो घर न कर बाबा हली हली कंद वटि दीन सॼो वञे ॿी ॻाल्हि त बची कोन न क़ुर बचो न नबीअ जेका तालीम ॾिनी उहो को तालीम ॾियण वारो बचो बसि अलीअ जो नालो बसि चवंदो त बसि कमु आहे हे दावत आहे दीन मुंहिंजा सोना सम्झ जी ॻाल्हि मुंहिंजो अबू बकर सिद्दीक़ अल्लाह ताला फरमा इज़ यक़ूलु लिसाहिबिही ए साहिब हा नबी जे सोबत में विहण वारा कुरान जगह जगह उन्हनि खे प्यारे हक़ बनायो फरमा आमिनू कमा आमनन्नास ये ईमान आने जी मोहम्मद दे यार मोहम्मद करीम अरबियत दे ईमान आने यार बन उलाइक हुमुल मुमिनून हक़्क़ा कुरान फरमाओ नबी जा साहबी सच्चा मोमिन हुयो हक़ ते हुयो नबी उन्हनि खे अहिड़ो पढ़ायो सिखायो जो सच्चाई ॾिसणी हुजे त नबीअ जे यार में ॾिसो वरी फरमाओ उलाइक हुमुर राशिदून दर्जे हथन का असांखे क़ुरान ये गलत आहे त पोइ किताब ते कहिड़ो ईमान हिनजे करे सभ खां वॾे में वॾो साहिब वॾे में वॾो साथी रसूलुल्लाह जो अबू बकर सिद्दीक़ आहे जंहिंखे क़ुरान बि साथी थो करे इज़ यक़ूलु लिसाहिबिही जेको साहिब रसूलुल्लाह खे रिसालत न मिली ही त अॻ में पुराणो यार मोहम्मद जो अबू बकर जंहिं अॻ में ई हुन हुज़ूर जी सचाई परखियूं वेठो चलो इस्लाम वही अचण जी देर हुई ईअं सम्झो तेल बरण वारो हो छड़ो तव्हां हुनखे चमक ॾेखारी चकमक जी चिड़क लॻी त रोशनी थी वई ये अबू बकर सिद्दीक़ उन्हनि जो साथी हो नबूवत खां अॻु में बि साथी नबूवत खां पोइ बि साथी हाणे मज़ार में बि मां चवंदो आहियां दोस्तनि खे कुझु अकुल हुजे त मिंट में ॻाल्हि सम्झी हुन सां गॾु सुम्हारे हा न पियो करे सघे रहो इमाम हसन हुसैन खे बि सुम्हारे सघे पियो अली बि न रोज़े में अचण जे लाइक़ हो पर रब अली के इमाम हसन हुसैन के हुजूर जी मज़ार में इन रोज़े साए में गुंबद में हैदर करार हसन अली के हो भी मनीदा हे भी मनीदा हुसैन के हो भी मनीदा हे भी मनीदा
बल भी जाते भी न जो मज़ार हुजन तॾहिं भी दुनिया उनखे मञींदी पर अबू बकर उमर खे हक़ जो निशान ॾेखारे वञा नथो फरमाए। अबू बकर उमर खे रसूलुल्लाह सां गॾु सुम्हारियो। दुनिया खे ख़बर पवे त हक़ हिन जमात सां आहे जंहिंसां अबू बकर उमर आहे। सुभान अल्लाह। ॻाल्हि सिधी पई आहे। अलाह साईं ईअं छो थो करे? हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां बुर्को मटायो। आख़िरी वक़्त बुखारी शरीफ़ खणी अचो। हुजूर जन पुछनि पिया त सुभाणे वारो कंहिंजो आहे? सुभाणे कहिड़ी घरवारीअ जो वारो आहे? त घरवारियूं सम्झी वयूं हुजूर जन जी दिली चाहत आहे त मां हिन तकलीफ़ आख़िरीअ में अम्मा आयशा ॾे घर ॾे वञा। उन्हनि जो से असां पंहिंजा वारा माफ़ कयासीं। तव्हां आयशा सिद्दीक़ा अबू बकर जी न्याणीअ ॾे वञो। हुजूर जन उन जे घर में आया। बीबी आयशा सिद्दीक़ा फरमाईंदी आहे अय्युकुम मिसली अय्युकुन मिसली, तव्हां जा कहिड़ी मुंहिंजी मिसल मुंहिंजे बराबर थी सघे थी पई। मां बैन सहरी व नहरी, मुंहिंजी खाधी ही मुंहिंजो सीनो हो हुजूर जो मुंहुं मुबारक हिते टेक ॾिनल हो। हुजूर मुंहिंजे सीने ते बुर्को मटायो आहे। मुंहिंजो गुजरो आहे जो साओ रोज़ो। भला आख़िरी वक़्त में हुजूर अम्मा फातिमा जे घर में वञना, उते गुज़ारे वञना, उते बुर्को मटाना, रोज़ो अतर अम्मा फातिमा जे घर में ठहिया। छो त नबी जाते बुर्को मटाईंदा उते उनखे दफ़न कयो वेंदो। इहो हुजूर पाण न सही। हुजूर अम्मा फातिमा जे घर में न, अबू बकर सिद्दीक़ जी न्याणी बीबी आयशा सिद्दीक़ा जे घर में क़यामत ताईं रहण जी निशानी छॾनि था पिया। छो त अम्मा ख़ातून जन्नत फातिमा ज़हरा खे हे भी मनीदा त हो भी मनीदा। अब तव्हां नथा वञो, तव्हां वञो त हो भी, पर अल्लाह निशानी दसी अम्मा आयशा सिद्दीक़ा जे घर में क़यामत ताईं हुजूर जन खे रहाए। इहो रोज़ो अतर अम्मा आयशा सिद्दीक़ा जो घर आहे। इते बुर्को फुटायो ताजो दुनिया वारनि खे ख़बर पवे त अबू बकर आयशा खे मञण वारनि जे लाइ रसूलुल्लाह रोज़ो रसूलुल्लाह कलामुल्लाह चवंदा आहिनि हज़रत उस्मान गनी जमा कयो। पर पहिरियों हज़रत उमर जे चवण ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ जमा करायो ज़ैद बिन हारिस खां। वो हज़रत उस्मान नुस्खा लिखाया। सवाल थे तो हज़रत अली हे कुरान लिखी न पियो सघे, वो भी हाफ़िज़ कुरान लिखी पियो सघे, जमा करे त जमा करे पियो सघे। पर अल्लाह अबू बकर उमर उस्मान खां इन कुरान मजीद जी खिदमत वठे तो पियो। इन करे त अलीअ खे त दुनिया मञंदी, पर निशानी अहिड़ी रखां जंहिंसां कलामुल्लाह रसूलुल्लाह जे जमात सां नज़र अचे। उहा जमात हक़ वारी सच वारनि जी जमात नज़र अचे। त कलामुल्लाह बि हिननि खे रसूलुल्लाह बि हिननि खे तोखे छा पियो? तुंहिंजो इमाम बि लाइ क़ुरान बि लाइ दड़ो ये नंढो कुंडो घरणो घर न मुंहिंजा सोना इज़ यक़ूलु लिसाहिबिही जंहिं वक़्त में बिल इत्तफ़ाक़ अमल हैदरी वारो लिखे थो त ग़ार में ॿियो कोई साण न हो हज़रत अबू बकर हुज़ूर सां गॾु। उहो बि मञे थो इज़ यक़ूलु लिसाहिबिही जंहिं वक़्त में साहिब पंहिंजे खे पियो चवे, चइबो त नबीअ जो साहिब, साहिब माना साथी, नबीअ जो साथी अबू बकर। इन जे करे उलमा लिखियो आहे को ॿियनि जी साहिबी हुजण जो इनकार करे त मुल्हिद आहे, फासिक आहे, वॾो गुनाहगार आहे।
पर जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़ जे सहाबी हुजण जो इनकार करे न त सहाबी न हुयो, इहो क़ुरान जो मुनकिर आहे। जेको क़ुरान जो मुनकिर आहे उहो मुस्लमान न आहे, काफ़िर। ॻाल्हि थी पई त इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। हज़रत अबू बकर जो साईं कार में वेठा आहिनि, एक काफ़िर दर ते पहुची विया। साईं ॾिसंदा रब साईं उहो जुमिलो नक़ल फरमायो क़ुरान शरीफ़ में जेको हुज़ूर जन अबू बकर सिद्दीक़ खे फरमायो, ला तहज़न इन्नल्लाह मअना। जैसे अबू बकर परेशान हो न, कीअं मां काफ़िर खे ॿुधायां, पकड़ाइण जी कोशिश में हो, पकड़ाइण जी कोशिश में हो त नबी अहिड़े माण्हूअ खे मुंतख़ब कंदो। अहिड़े ॾुखे वक़्त में नबी अहिड़े यार खे खणे जेको पकड़ाए विझे, या नबीअ जी सम्झ सही हूंदी? ख़ुदा जा बंदा इहो त चवण नबीअ ते हमिलो करणु, जो नबीअ जी चूंड बि सुहिणी, जे नबी आला दिमाग़ हो, चूंड बि हुनजी आला हुई, इन करे हिन अबू बकर खे चूंडियो। नबीअ जी चूंड ग़लति न थी। बाक़ी क़ुरान शरीफ़ जेको चयो ला तहज़न, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? गड़बड़। अल्लाह साईं ला तख़फ़ चयो न आहे मूसा अलैहिस्सलाम खे। मूसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे क़ुरान शरीफ़ में। त मूसा अलैहिस्सलाम टक्कर खाधो जॾहिं जादूगरनि सां, क़ुरान शरीफ़ में ताहा सूरत में लिखियल आहे। जादूगर वॾी वॾी लठियूं खणी आया, वॾा वॾा रसा खणी आया, वठी जो रसा उछले नाम थी घुमनि पिया। मूसा पंहिंजे अंदर में ख़ौफ़ महसूस कयो। फअवजज़ फी नफ़्सिही ख़ीफ़तन मूसा, क़ुरान में लिखियल आहे। फअवजज़ फी नफ़्सिही ख़ीफ़तन मूसा, ओ मूसा पंहिंजे नफ़्स में ख़ौफ़ महसूस कयो। ख़ौफ़ छा थियो? नांगन ॾाको न पियो ॾिजे मूसा। ख़ौफ़ हिन ॻाल्हि जो त ॼट सम्झी न सघंदा, मां बि लठो उछलींदुसि त उहा नांग थी वेंदी। असांखे त इहो फ़र्क़ु ॾेखारणो आहे त मां हक़ ते आहियां, जादूगर न हक़ ते। जादूगरनि बि लठो उछलायूं, उहे नांग वांगुरु ड्रौड़नि थियूं पयूं। मां बि लठो चलाईंदुसि, उहा बि नांग थी वेंदी। त ॼट चवंदो मूसा तूं बि जेका ॻाल्हि कई उहा हुननि में कई, छा फ़र्क़ु आहे तोखे हुन में? तव्हां जादूगर हो सभु करो। मुंहिंजी ॻाल्हि जीअं ॼट हाणे बि चवंदा आहिनि साईं तव्हां बि क़ुरान पढ़ंदा हो, हो बि क़ुरान पढ़ंदो आहे, त असां काॾे वेंदा? असां काॾे वेंदा? सोचींदो न। असां इहो सोचे कॾहिं दलालनि खे ईअं चयो त बाबा तव्हां त कसी में जी बि तारीफ़ कंदा हो, अलीअ जी बि कंदा हो, त कसी जी बि उते सोचींदो ॿ चार माण्हू वठी वेंदो, सही में वठां थो, सही आहे न आहे, खीर संदड़े आयो त या दलाल नंढा छॾे मां ॻोठ ॾे को माण्हू शहर में अचे, पोइ कंहिंखे चवे साईं मूंखे दुकानदार खे मूंखे खंड ॾे, उहो वारीअ जो गोरटो ॿधी ॾेसि खणी वेंदो। न मां चरियो उते सोचींदो 5 रुपए 10 जी खंड, 1000 जी खंड, उन ते हमरा जो दिमाग़ सोच में लॻो पिया केरु हक़ ते केरु न। बाक़ी सही दीन जो मसइलो सम्झ में असांखे नथो अचे। दीन फालतू आहे न, उहो तोखे कीअं सम्झ में ईंदो? तुंहिंजे लाइ दुनिया मर्तबो ख़बर पवंदी त छो न सोचे आहे। अवलम नुअम्मिरकुम मा यतज़क्कर फीह वमन तज़क्कर वजाअकुमुन नज़ीर। क़ुरान में रब फरमायो असां पुछंदासीं तोखे एतिरी उमिरि ॾिनीसीं जंहिंमें तूं सम्झी सघे पियो, एतिरो अक़ल तोखे ॾिनोसीं जंहिंसे तूं हक़ ऐं बातिल खे सम्झी सघे पियो, पर तूं छो न सम्झियो? माना इहा पुछा थींदी क़ुरान में। सोचो मूसा खे इहो ख़ौफ़ थियो त ॼट कीअं सम्झंदा, चवंदा हुन बि न ॻाल्हाए, हे बि चवंदो असांजे लाइ, मौलवी बि क़ुरान पढ़ंदो आहे, हे बि। हुन जो मां मिसाल ॾिनो आहे, असां
हिकिड़ो मुल्ला हो फतू नालो अख जो काणो नंढनि ॿारनि खे जेको लफ़्ज़ चढ़ी वञे न ग़लति सलत इन जे करे सही उस्ताद वटि पढ़ाइजे क़ुर ॼट वटि तव्हां क़ुर पढ़ाईंदव पोइ छोकिरे जे ज़बान ते उहो ग़लति कचा लफ़्ज़ चढ़ी वेंदा क़ुर शरीफ़ जा पोइ भले जेॾी महिनत करे अची ॾाढी सां पोइ उहो सिधा न थींदा सही उस्ताद वटि ॿार खे नंढड़े लाइ सचे जी जो तलफ़ुज़ सही निकिरे क़ुर शरीफ़ सही पढ़े तुके मार न हुजे मुल्ला फतू न छोरे खे पियो पढ़ाए अख जो बि गानो छोरे खे चए पढ़ चए छा पढ़ा उस्ताद चए पढ़ फतकुन्नार लती क़ुर शरीफ़ जी आयत आहे फतकुन्नार लती वक़ुदु हन्नास वल हिजारा वो चए फतकुन्नार लती ते छोरे जे ज़बान ते चढ़ी वियो फतू काणा लानती वो चए फतकुन्नार लती छोरो चए फतू काणा लानती एक उस्ताद हुयो बि काणो नालो बि फतू चए ॿुधी जा कुझु मांखे गारियूं थो ॾे चए न उस्ताद क़ुर पढ़ ऐं अची ॿ टे ॾींहं वरी पढ़ फतकुन्नार लती वरी पढ़े फत हुनजे ज़बान ते चढ़ी वियो फतू काणा लानती ॾंडियूं जो हाणे त भईदो वियो घर होॾो पीउ वरी समझदार सां निकितो आयो अबा मौलवी मुंहिंजे छोकिरे खे पढ़ तूं मारियो आहे मां ॿी मस्जिद में वठी थो वञां एॾो मारबो आहे ॿार अबा मूंखे गारियूं ॾींदो आहे ऐं मुंहिंजो छोरो कीअं गारियूं ॾींदो चाहे ॾिस वरी हाणे पढ़ करा फतकुन्नार लती हुनजो फतू काणा लानती साॻियो उहो जुमिलो हुन छोरे ते चढ़े चए ॾिठी त पीउ वरी ॼट अहिड़ो अवामी वो हथ ॿधी चए पियो साईं पढ़ो ॿई हिकु जहिड़ो थियो असांखे ख़बर अल्लाह ये समझ जी बात इहो ई मसइलो आहे न हे बि चवंदा साईं हो बि ईअं पढ़ंदा शिया बि ईअं पढ़ंदा तव्हां बि क़ुर पढ़ असां काॾे वञूं हे ॼट हथ ॿधी बि न असां ॿई पढ़ो हिकु जहिड़ो सॼी ॻाल्हि लोड़े छॾियो सभु कीअं हिकु जहिड़ो पढ़ो था क़ुर जी ॻाल्हि सोचिए थी कहते फरमान ला तहज़न मूसा के खौफ थियो रब से फरमान ला तहज़न इन्नका अंतल आला मूसा तू लख सटे ॾिस हक़ जो आवाज़ लगा पाणे जो ही ॻाल्हि असां रद कंदासीं त जीअं मूसा खे खौफ थी सघे थो ईअं अबू बकर खे खौफ थियो त ॾुखी ॻाल्हि हो नबी आहे त चएसि खौफ छो थियो इहो छाजो एतिराज़ नबीअनि खे बि खौफ थींदो आहे खौफ त ॿई आहे त हिते अबू बकर सिद्दीक़ खे हुज़ूर जन फरमायो ला तहज़न गम न खा इन्नल्लाह मअना बेशक अल्लाह असां सां गॾु आहे इन तो चवे अल्लाह मूसा गॾु आहे नबी इन तो चवे अल्लाह मूसा गॾु आहे असां सां गॾु आहे बराबरि न मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे राति जो भॼाए हलियो फिरौन खां क़ुर शरीफ़ में लिखियो पियो राति जो मूसा अलैहिस्सलाम अब हलो भॼे सुम्हिया पिया फिरौन वारा निकिरो अब टपड़ काढ़ी खणी फिरौन जा बि ॻह ज़ेवर हलात सिधो जो आया त सिधो समंदर बाहर कुलज़मा मिस्र जे अॻां छाड़ अचे थी समुंड जी काढ़े होॾे समुंड जी उन बाहर कुलज़म ते अची बीह रहिया अॻम समुंड पहुतो मां फिरौन लश्कर काए रची कट अॻम समुंड अची वियो पोयां क़ौम मूसा जी क़ौम वरी हुई नौकर कुल फिरौननि जा नौकर हा नौकर जो दिमाग़ आली थींदो ई कोन्हे वो तो पोचड़े में रात ॾींहुं गन में हथा अंजरा है कर कमीना खड़ा कुत्ता नौकर ते थोड़ो गारियूं मिलंदियूं वो वीचारे जो दिमाग़ नौकरनि ते अहिड़ो मूसा खे चवण लॻा इन्ना लमुदरकून मूसा माराए पोयां फिरौन अची वियो कबरा मिस्र में कोन हूं उते दफ़न कराया अगम समुंड अची वियो हाणे दबरी वियासीं न अॻिते निकिरूं था न पोइते मोटी सघूं था माल चोरी जो सभु खयूं आया फिरौननि जो माल बि खयूं आया उते मूसा साॻियो ई जुमिलो थिए थो जेको हुज़ूर हिते थो सघे
इते गार में नबी बंदा, अबू बकर भी गार में बंदा, बारम अची थावनन काफर, मथों गार जे दरवाजे जे पीछा हन, कोरीड़े तानी हणी छड़िया, गेरे आना लाहे छड़िया हन, अंदर बंद वेठा हन, हे जी बंदे नती मूसा जी कौम भी चौधारी फिरौना जो लश्कर अदम समुद्र बंद रड़े क्या कर मूसा मारा है थी तब मूसा अकल में चुतवे कल्ला कुरान में लिखा कल्ला इन्नमा या रब्बी सयहदीन हरगिज़ ना मूसा गड मुंहिंजो रब है जल्दी रस्तो ॾींदो सबुरे में पाल पानी खयो आया अल्लाह से जेको पाक माण्हू हूंदो आहे उन सां पंहिंजी रहमत ख़ासि गॾु करे ॾींदो मूसा खे चवणो पियो त मां सां गॾु छॾो मुंहिंजो रब रस्तो ॾींदो मुंहिंजे करे तव्हां चोरनि खे बि बख़्शो जॾहिं तो जुदारी से मूसा गॾु मूसा ॾिसो जुमले में वॾो फ़र्क़ु आहे इहो इल्म जो वॾो मसइलो मूसा जुमलो थो चवे कल्ला इन्नमा हिय रब्बी हरगिज़ न मूसा गॾु अॻ में पाण खे थो लिखे मूसा अॻ में चए थो मूसा गॾु रब जो लफ़्ज़ आख़िर में थो आणे मूसा गॾु मुंहिंजो रब आहे मूसा पाण खां रब ॾे थो वञे पाण खां पहिरियों पाण जो नालो आणे पोइ रब ॾे थो वञे पर हुज़ूर ईअं नथा कनि हिते अबू बकर जो साईं हिते अची विया हुज़ूर जन फरमायो ला तहज़न इन्नल्लाह अॻ में अल्लाह इन्नल्लाह महना को पंहिंजो नालो दो असां सां गॾु अल्लाह अॻ में अल्लाह ॿुधे थो असां सां गॾु आहे वो अॻ में पाण खे मूसा अॻ में पाण खे पोइ रब खे थो रखे ऐं नबी असांजो पहिरियों अल्लाह थो रखे पोइ पाण खे थो आणे वॾो फ़र्क़ु आहे मूसा जे मर्तबे इल्म जो ऐं मोहम्मद मुस्तफ़ा जे इल्म जो वॾो फ़र्क़ु मूसा दलील जे ज़रिए बाबा ॾिसो हिकिड़ो माण्हू कमरे में बंद आहे अंदरि अंधारे उनखे तव्हां चओ था सिज उभरियो वो चए थो काथे सिज उभरियो आहे अंधारी लॻी पई आहे वेठो त कमरे में आहे न सिज न उनखे दरी आहे न दरवाज़ो आहे ॿाहिरि जी रोशनी उनखे ख़बर त पवे कोन थी हाणे वो कमरे में चए थो बाबा काथे सिज उभरियो आहे त तूं छा थो करे दलील में बाबा सिज 7 बजे उभरंदो आहे ॾिस घड़ी ए उभरी न घड़ी नज़र घड़ी जे ज़रिए तूं हिनखे छा थो ॿुधाए सिज ॾिसे त घड़ीअ जे ज़रिए सिज खे सम्झई हिन डायरेक्ट सिज इहो मूसा जो कमा मर्तबो आहे मूसा पाण खे ॾिसी रब खे थो सम्झे घड़ीअ खे ॾिसी सिज खे थो सम्झे ऐं असांजो नबी ॿाहिरि बीठो आहे ख़ुदि सिज खे ॾिसे जेको ख़ुदि सिज खे ॾिसे उनखे घड़ीअ जे दलील ॾियण जी ज़रूरत आहे मां ॾिसां त हे सिज आहे त नबी असांजो सिज ॾिसे थो रब ॾिसे थो वो चए थो उहा हस्ती असां सां गॾु आहे मां ॾिसां थो उहा हस्ती असां सां मूसा बि नथो चवे छो मूसा अलैहिस्सलाम छड़ो पाण सां कयो न मूसा गॾु आहे उते चए मूसा गॾु असांजो नबी चए थो असां सां गॾु आहे छो त मूसा जी उम्मत हिकिड़ो दौर अहिड़ो आयो जो सॼी उमिरि उम्मत गुमराह थी वई तॾहिं त ईसा आयो नबी तॾहिं ईंदो आहे जॾहिं पहिरीं उम्मत पंहिंजो लाइन विझाए ॿिए सफ़ा पोइ ईंदो ॿियो नबी पहिरीं नबीअ जी तालीम ज़िंदा आहे त ॿिए नबी जी ज़रूरत ई कोन्हे उन जो मूसा गॾु आहे मूसा जी तालीम उन सां गॾु हली वई हल पर हुज़ूर फरमायो असां सां गॾु अल्लाह हुआ असां सां माना असां खां कुझु जमात क़यामत ताईं अहिड़ी रहंदी जंहिंसां गॾु अल्लाह
जेका हक जो आवाज खणी धरतीअ ते विढ़ंदी रहंदी उहे पाण सां रब जी कुवत महसूस कंदा। एॾा अमरीका ॿुधी एॾा उहे अकेला जंगनि ऐं झरनि में चवंदा रब जे लाइ असां सभु कुझु ठोकराए भी रब जी ॻाल्हि मथे कंदा। बुज़ुर्ग फरमा ला यज़ालु ताइफ़तुम मिन उम्मती युक़ातिलून अलल हक़। बुज़ुर्ग फरमा क़यामत ताईं मुंहिंजी हिकिड़ी जमात अहिड़ी हक़ ते लड़ाई लड़ंदी ईंदी जो कोई उनखे हटाए न सघंदो, मुंहिंजी रोशनी कोई विस्मारे न सघंदो। क़यामत ताईं भल माण्हू सभु गुमराह थी वञनि पर हक़ जी जमात रहंदी रहंदी। इहा आहे मईयत। ऐं हिते अबू बकर बि गॾा हुन पाईअ जो नबीअ जे दुनिया खां गुज़ारे वञण खां पोइ कई माण्हू ज़कात जा मुनकिर थिया पर अबू बकर डरजी बीठो त मां हिन सां लड़ाई लड़ी अयुन कसु दीन मां न हयुन दीन घटिजे मां अबू बकर ज़िंदा हुजां। ईअं न थींदो जेकॾहिं ज़कात जी मामूली पौली बि रोकींदा त मां लड़ाई लड़ी बि इस्लाम पूरो कायम करे ॾेखारींदुसि। ऐं करे ॾेखारियो नबीअ खां पोइ तो अल्लाह की माई इन अल्लाह माना फअंज़लल्लाहु सकीनतहु अलैहि अल्लाह ताला उन्हनि ते सकीना नाज़िल फरमाई दिल ते सुकून हक़ वारी जमात खे सुकून त दुआ कयो अल्लाह ताला टाइम मथे चढ़ी वियो अॼु टिन खां मथे वधे आयत पूरी न थी आहे वरी ॿिए दफ़े आख़िर दावा